ओ असां सदाई दरिया वांगुरु चाड़ में तूं सड़ंदो वतु पंहिंजे साड़ में असां सदाई दरिया वांगुरु। हाँ हे कंहिं मौलाईअ खे घटि वधि लिखियो आहे ऐं वरी वीडियो बि थो अचे पाड़ का पटिजनि। मां हुनजी अहिड़ी परस्तारा मूंखे किथे मिलियो न त हिनजी ठोड़ कंदीमांसि दून कुटींदीमांसि। को साड़ में सड़ी वियो अलाए छा बाहि ॾेई साड़ियांसि खाइनि बि हुनजो। छा आहे कंहिंसे तूं दून कुटींदे साड़ में सड़ी वियो आहे? तूं त बसि रुगो विड़सू थी करे ॿियो तोखे धंधो न आहे माई? कहिड़ो धंधो? हे ममताज़ मौलाईअ खे ॾिस त केॾो अलाह साईं हुनखे इज़त ॾिनी आहे, शान ॾिनो आहे, मान ॾिनो आहे। सॼी सिंध थी सलाम करे सभु परस्तार में भली जा ॾे त तूं पोइ छो थो नालो खणी पर ममताज़ मौलाई खे इज़त ॾिनो आहे, असांखे बि अलाह इज़त ॾिनो आहे। अलाह हुनखे अञा वधीक इज़त ॾे। असांजो शान आहे, सिंध जो वॾो फनकार आहे, पर घर में नालो न वठि हुनजो यार। छो नालो न वठांसि? मां सॼो ॾींहुं ॿुधंदी आहियां हुनखे। हे अलाए केरु आहे जेको थो पियो घटि वधि लिखे बि ऐं ॻाल्हाए बि। छो थो लिखे? हिन जे कहिड़ो घरों खाईंदो आहे ममताज़ मौलाई? हा घरों खाईंदो अथसि। हे त भाउ हाणे अलाह हिननि खे को हिदायत ॾे। हे सॼो ॾींहुं रुगो गिला ऐं सॼो ॾींहुं जेको आहे गीबत में पूरा आहिनि। उहो वीडियो ठाहे पंहिंजा व्यू वठण जे चकर में हुन मौलाई खे वीचारे खे गारियूं ॾियनि था, लफ़्ज़ कढनि था पिया। इहो हाणे इज़त जो ॻाल्हि न आहे। हुनखे अलाह इज़त ॾिनी आहे, गिला कंदा आहिनि ॿिला। मां त चवंदसि ॿिला आहिनि। हक़ीक़त इहा आहे त हिकिड़ो मिंट हाणे हिन खे मां थोरो सम्झायां। साईं मुंहिंजा अब्बा तूं मुंहिंजो आवाज़ु शायदि नथो ॿुधे, मतां ॿुधे बि, तुंहिंजो त हले थो इहो वीडियो। पर ममताज़ मौलाई हुजे या कहिड़ो बि फनकार हुजे सिंध जो, अबा उहे सिंध जी शान आहिनि। सिंध खे एंटरटेन कनि था माण्हू जेके असांजा परेशान आहिनि मारूड़ा, उन्हनि खे एंटरटेन कनि था। तोखे कहिड़ो साड़ थियो आहे अची करे? रुगो साड़ में सड़ी वियो, को ॿियो धंधो कर अबा। अलाह तोखे हयाती ॾे। बाक़ी ममताज़ मौलाई खे घटि वधि न ॻाल्हायां ॿिए कंहिंखे फनकार खे। सिंध जो फनकार सरमायो हूंदो आहे अबा। हिकिड़ा तव्हांखे ॿियो न ॾुख ॾियनि न छा ॾियनि, उहे तव्हांखे ख़ुशियूं ॾियनि। उन्हनि खे जेको आहे लफ़्ज़ कढो। ॾिस त साईं अलाह हुनखे। मां जॾहिं थी फोन कयांसि त असांजे फंक्शन में अचु, छोकिरो थी तोरायां। मौलाई मूं कमाइनि खाइनि बि इहे ई, वरी ॻाल्हाइनि बि उन खे था। बसि हाणे अलाह हुननि खे सम्झी ॾींदो। असां त इहो चवंदासीं अदा पंहिंजो जेको आहे सो हे बाबा मीडिया जेको अथव इंटरनेशनल अथव। हा इहो न आहे त तूं लफ़्ज़ कढियो त मौलाई साहिबु ॿुधंदो, पूरो दुनिया ॿुधे थो। सिंध पाकिस्तान छा वर्ल्ड पूरी में पूरो दुनिया इहो ॿुधे थो। तव्हांजो ख़बर पवंदो त तव्हां कहिड़े क़िस्म जा माण्हू हो, तव्हां कहिड़ो कमेंट कयो आहे, कहिड़ो तव्हां वीडियो में ॻाल्हायो आहे। पंहिंजो किरदारु था ज़ाहिर कनि था। असांजो किरदारु इहो आहे, खाइनि बि उते, पलिया बि उते, वरी हाणे हुनखे घटि वधि हुनखे अलाह साईं इज़त एॾी ॾिनी आहे। अलाह साईं हुनखे जेको आहे सो सम्झी ॾींदो। जेके अहिड़ा ग़लति कमेंट कनि था, मौलाई ममताज़ जो बि इज़त आहे। जेके बि सिंध में फनकार आहिनि सभई असांजा जेको आहे सो वॾा फनकार आहिनि सिंध जा। असां उन्हनि जा परस्तार आहियूं। बसि परस्तार तॾहिं मूंखे फनकार मिलंदो थी, मां पहिरें पई इज़त ॾींदो। मां त सभु ख़बर न अथई, मां सभु तोखे चवंदी आहियां त मूंखे इहे कैसेटियूं आणे ॾे। शमन बि ॿुधंदसि, सकीराणी बि ॿुधंदसि, ममताज़ बि ॿुधंदसि, सभई पंहिंजे सिंध जा आहिनि। सनम मारवीअ सां केॾो भलो ॻायो अथई। हा बहितरीन अलाह साईं सभिनी खे इज़त ॾींदो। ख़ुशि बाक़ी कमेंट वारे अदा तव्हांखे बाह ॿधू था प्यारा। बेली इज़त जो थोरो ॻाल्हायो। दुनिया पूरी पूरी ॾिसे थी हिननि खे। ॾिस त सही थिए थो अबा कहिड़ो मुंहुं कहिड़ो असांजो हथु आहे। अदा हाणे हिकिड़ो मिंट ठीकु आहे। हाणे मां अचां थो हेॾो परे वाशरूम थो थी करे। हा थी अच। मुंहुं धोई अचां थो। तोखे सदाई मोशन वाशरूम भॼ। अचो वञ लॻी मुंहुं धोए थो पियो। हा कलाकूं इहे सुथणा टंगियूं पयूं आहिनि तुंहिंजूं। हा धोई थकिजी पई आहियां। रुगो हिन जा लटा थी राति ॾींहुं वेठी धोआं सॼो कमल। हीअ सुथण ख़राबु। अलाए खाइण जो आहे बेतालो किनो थो खाए पीए। अलाए छा थो ॿाहिरों पकोड़ा समोसा खाए बाहि ॾेई साड़ियानि। वियो हे वाशरूम कहिड़ी दांगी मलियानि। कंहिंखे सहनी कोन था बाहि ॾेई साड़ियानि सिर खे। कंहिंखे सहन कंहिंखे सणबो टुकुर ॾिसनि था त सहनी नथा। बसि पहुची था शुरू थी वञे। सभिनी खे हथु अची वियो आहे। यूट्यूबड़ो फेसबुकड़ो छिता थी पिया आहिनि फेसबुक ते। बाहि लॻेनि फेसबुक में। हयाई कोन त नंढे वॾे जी छनासी न पंहिंजे पराए जी छनासी। जंहिं तंहिंखे फेसबुक लाइव वेठा आहिनि बाहि ॾेई साड़ियुनि। ओ पहिरियां गुल छटां पेर पोइ रखिजां, ओ पहिरियों गुल छटां पेर पोइ रखिजां।
छो सुणे जी छो मुमताज़ जी गिला कयां मां त लख लख भेरा बिस्मिल्लाह कयां बिस्मिल्लाह कयां।